में गुज़िरियल ॾींहुं घर मां औरत जो लाश हथ अचण खां पोइ क़त्ल जे इल्ज़ाम में मुड़िस ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। टंडो आदम मां अब्दुल्ला भेण जी रिपोर्ट मूजिबि सिराज कॉलोनी में गुज़िरियल ॾींहुं घर मां लाश हथ अचण खां पोइ 30 वरियनि जी शाज़िया जे मुड़िस मज़हर अब्बास चुग़ताई ख़िलाफ़ मक़तूला जे पीउ मलिक जावेद पंजाब वारे इलाइक़े कसूर मां टंडो आदम पहुची सिटी थाणे टंडे आदम ते धीउ जे मुड़िस मज़हर अब्बास चुग़ताई ख़िलाफ़ क़त्ल जो केस दाख़िल कराए छॾियो। केस में फरियादी ॼाणायो आहे त मुंहिंजी धीउ केतिराई भेरा मुड़िस ख़िलाफ़ शिकायतूं कंदी रही ऐं चवंदी हुई त मुड़िस जो रवैयो सही नाहे ऐं अक्सर करे मारकुट कंदो आहे। मुंहिंजी धीउ आपघात नाहे कयो पर खेसि मुड़िस क़त्ल कयो आहे। टंडो आदम थाणे ते केस दाख़िल थियण बावजूद पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार न करे सघी आहे। सिजावल में फौजी एहलकार ड्यूटी दौरान दिल जो दौरो पवण सबबि फौत थी वियो, जंहिं मड़ खे अबाणे कब्रिस्तान आणे फौजी एज़ाज़ सां मिटी मां हवाले कयो वियो। ॻोठ हाजी सुमार ॿारण वासी फौजी हवलदार 45 वरियनि जो कुर्बान अली ॿारण सरगोदा में ड्यूटी दौरान दिल जो दौरो पवण सबबि फौत थी वियो, जंहिं मड़ खे संदसि अबाणे ॻोठ आंदो वियो, जंहिं मड़ खे फौजी एज़ाज़ सां मिटी मां हवाले कयो वियो। गढ़ी हसनी भरपासे में बदअमनी में इज़ाफ़ो थी वियो आहे, जंहिं सबबि हिक ई राति चोरी जूं 2 वारदातूं पेश आयूं आहिनि। गढ़ी हसन मां ज़ाहिद कुंडराणी जी रिपोर्ट मूजिबि थाणे जे सरपंथ ते नामालूम चोर दौड़ शहर जे दुकाननि जा ताला तोड़े रोक रक़म ऐं सामान चोराए विया, जॾहिं त ॻोठ मूरा खान कुंडराणी में नामालूम चोर मूरा कुंडराणी जो मोटरसाइकिल काहे फरार थी विया। पुलिस खे इतला ॾियण बावजूद वाक़े वारे हंधि न पहुती। शहरियुनि जो चवणु आहे त पुलिस गश्त करण बदिरां थाणे ताईं महदूद बणियल आहे, जंहिं सबबि बदअमनी वधी वई आहे। हुननि मुतालबो कयो त एसएसपी जखमाबाद चोरनि जो नोटिस वठी चोरी थियल सामानी मोटरसाइकिल वापसि कराई वञे। वाही बांधी वेझो उरड़ी ऐं ॿियनि बीमारियुनि सबबि 3 खां वधीक ॿारड़ा फौत थी विया, जॾहिं त मर्द तोड़े औरतूं बीमारी में मुब्तला आहिनि। उन सिलसिले में सिहत खाते तरफ़ां के बि उपाय न वरिता विया आहिनि। वाही बांधी मां ग़ुलाम नबी गुल लकारी जी रिपोर्ट मूजिबि टंडो रहीम ख़ान जी हद तोक कासिम ऐं लोप में उरड़ी ऐं ॿियनि बीमारियुनि विघे 8 वरियनि जी सुमेरा, 12 वरियनि जी बानो ऐं 8 महीननि जो हमीद फौत थी विया, जॾहिं त केतिराई मर्द औरतूं ऐं ॿारड़ा मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला आहिनि। केतिरनि ई माण्हुनि बीमारियुनि में मुब्तला हुअण सबबि इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरतहाल छायल आहे, जॾहिं त सिहत खाते तरफ़ां ॼाणायल ॻोठनि में के बि उपाय न वरिता विया आहिनि। ओबाड़ो में चोरी जे इल्ज़ाम हेठि पीउ ऐं संदसि पुटनि खे लठियूं ऐं कुहाड़ियूं हणी ज़ख़्मी करण बैदि पुलिस हवाले करण खां पोइ केस दाख़िल कयो वियो आहे। ओबाड़ो मां ग़ुलाम नबी रिंद जी रिपोर्ट मूजिबि ॻोठ मारूवाला में गुज़िरियल ॾींहुं चाचड़ बिरादरी जे माण्हुनि सादिक पंवर ऐं उन जे 2 पुटनि खे चोरी जे इल्ज़ाम हेठि सोघो करे लठियूं ऐं कुहाड़ियूं हणी ज़ख़्मी करण बैदि पुलिस हवाले करे छॾियो, जंहिं ते पुलिस सादिक पंवर ऐं संदसि पुटनि ते केस दाख़िल करे छॾियो आहे। होॾां इल्ज़ाम हेठि आयल सादिक पंवर जे वारसनि जो चवणु आहे त असांजो 20 सालनि खां वठी चाचड़ बिरादरी सां खूनी तकरार हलंदड़ आहे। सादिक 2 पुटनि समेत कंहिं कम सबबि वञी रहियो हो त चाचड़ बिरादरी जे माण्हुनि मथां हमलो करे सख़्त ज़ख़्मी करण बैदि पुलिस हवाले कयो आहे। शहदादकोट में सिंध ब्रोही इतिहाद जे सॾ ते ब्रोही बिरादरी जे माण्हुनि संजर भट्टी थाणे जे SHO अब्दुल रशीद कोरकाणी जी नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾिनियूं। शहदादकोट मां घंवर ब्रोही जी रिपोर्ट मूजिबि नसरुल्ला सासोली, मलिक दाद मेंगल, ग़ुलाम मोहम्मद जतक ऐं ॿियनि जी अॻवानी में ब्रोही बिरादरी जे माण्हुनि सिजावल चौक ते टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाणनि चयो त 3 ॾींहं अॻु मौला बख़्श लगारी धुर जे हथियारबंद हमलो करे ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश कई। मुज़ाहिमत ते असांजा 6 माण्हू ज़ख़्मी थी पिया। हुननि चयो त ज़ख़्मियुनि जे इलाज लाइ संजर भट्टी थाणे ते लेटर वठण वियासीं त SHO संजर भट्टी ज़ख़्मियुनि जे इलाज लाइ लेटर न ॾिनो ऐं SHO असांजे 3 ज़ख़्मियुनि खे लॉकअप करे असांजे 9 माण्हुनि मथां कूड़ो केस दाख़िल करे छॾियो। हुननि IG सिंध खां मुतालबो कयो त जवाबदार धुर ते केस दाख़िल करे धुर बणियल SHO संजर भट्टी ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। नवाबशाह में सिंधी अदबी बोर्ड तरफ़ां हटायल ढगी वारे तारीख़ी लोगो जी बहाली लाइ सिंधी अदबी संगत ज़िले नवाबशाह तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नवाबशाह मां तालिब हुसैन रिंद जी रिपोर्ट मूजिबि शाहनवाज़ ख़ासकली, मुनव्वर सिराज, बख्शल बाग़ी, सतार सुंदर, इमदाद रिंद, फयाज़ चंद्र कलेरी ऐं ॿियनि जी अॻवानी में नवाबशाह प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंधी अदबी बोर्ड पारां ढगी वारो तारीख़ी लोगो हटाइण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हुननि चयो त सिंधी अदबी बोर्ड जो ढगी वारो लोगो 1958 खां क़ाइमु आहे, जेको सिंधू सभ्यता जे अलामतुनि मां अहिजान आहे। हुननि मुतालबो कयो त सिंधी अदबी बोर्ड जो तारीख़ी ढगी वारो लोगो बहाल कयो वञे।
मुबारकपुर वेझो संगावती तकरार तां झेड़ो थियण सबबि औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। वाक़े ख़िलाफ़ मुतासिरनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मुबारकपुर मां मुमताज़ टांवरी जी रिपोर्ट मूजिबि ॻोठ सोढो भट्टी में भट्टी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में संगावती तकरार तां झेड़ो थी पियो, जंहिं में डंडा लॻण सबबि रहीम भट्टी, मोहम्मद करीम ऐं बेवा औरत ज़ख़्मी थी पिया। वाक़े बाद ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते हुननि चयो त मुराद भट्टी, शदू ऐं असद घर में घिड़ी लठियूं, सिरूं ऐं मुकूं हणी असांजे माण्हुनि खे ज़ख़्मी कयो, जंहिंजी NC दाख़िल कराए छॾी आहे, पर जवाबदारनि खे गिरफ़्तार नथो कयो वञे। हुननि SSP जैकमाबाद खां मुतालबो कयो त असांजी ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे, जंहिं करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। मटियारी में पीरसन पी पुटनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। ॻोठ सुखपुर जो रहवासी पीरसन पी शाह मोहम्मद सोलंगी पंहिंजे पुटनि सदाम ऐं अली हसन ख़िलाफ़ एहतजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त मुंहिंजा पुट मूंखे मारे 14 एकड़ ज़मीन खाते वारी मिल्कियत ते कब्ज़ो करणु चाहिनि था। उहे मूंखे फ़सल बि खणणु नथा ॾियनि। हुन चयो त पुट तशदुद कंदा आहिनि, जंहिं करे मूंखे पुटनि मां जान जो ख़तरो आहे। उहे मूंखे कंहिं बि वक़्तु मारे छॾींदा। हुननि SSP मटियारी खां मुतालबो कयो त पुटनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। कोडेजी वेझो ॿिनि ट्रालरनि जे टकर में नौजवान फ़ौत थी वियो आहे, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। कोडेजी मां अदनान लुंड जी रिपोर्ट मूजिबि टंडोमस्ती वेझो क़ौमी शाहराह ते ॿिनि ट्रालरनि जो आम्हूं साम्हूं ज़ोरदार टकर थी पियो, जंहिं जे नतीजे में 25 वरहनि जो नौजवान जावेद सियाल थॾे ते फ़ौत थी वियो, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। इत्तला मिलण ते टंडोमस्ती पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मीअ खे गंबट गिम्स अस्पताल मुंतक़िल कयो, जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वेंदो। हादसे में ज़ख़्मी जी सुञाणप खानेवाल जे रहवासी सैफुल मलूक तौरु थी आहे। सिंधहारी कमेटी जे मरकज़ी अॻवान समर हैदर जतोई जी अॻवानी में कोटू मोटू चौक ते धरणो हणी नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते ख़िताब कंदे समर हैदर जतोई चयो त बिना सुञाणप कार्ड जे हलंदड़ आदमशुमारी सिंध ख़िलाफ़ साज़िश आहे, जेका हिकु ख़ासि गुरूह खे ख़ुशि करण लाइ कराई पई वञे, जंहिंखे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। हुन चयो त वक़्त खां अॻु आदमशुमारी ज़रिए सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील कयो पियो वञे। समर हैदर जतोई चयो त वफ़ाक़ी सरकार सिंध खे पंहिंजा हक़ न पई ॾिए। सिंध जा माण्हू बरसात में मुतासिर थिया, जेके अञा ताईं बेघर आहिनि, जिन खे वफ़ाक़ी सरकार को रिलीफ नाहे ॾिनो। उन मौक़े ते कामरेड कादिर बख्श सीलरो, महबूब हैदर, उर्स सीलरो, अहमद नवाज़ इनकलाबी, वली मोहम्मद ब्रह्माणी, वहाब पिंजरानी, कामरेड सत्तार, ग़ुलाम अली सीलरो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।